जेकबाबाद मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ चीफ जस्टिस सरदार मोहम्मद मियां सूमरो मैडम मलिया सूमरो सिविल इस्पताल जे अखियुनि कन ऐं गले जे डिपार्टमेंट जे ब्लॉक जो दौरो कयो। चीफ जस्टिस सरदार मोहम्मद मियां मैडम मलिया सूमरो पारां सिविल इस्पताल जे अखियुनि कन नक ऐं गले जा 2 कमरा आर्ट काउंसलरनि खे ॾियण ख़िलाफ़ दौरो कयो, जंहिंमें चीफ सरदार मोहम्मद मियां सूमरो मैडम मलिया सूमरो चयो त सिविल इस्पताल जी मिल्कियत कंहिं ॿिए शोबे खे ॾियणो कंहिंजो बि हक़ नाहे। असां सिविल इस्पताल जो शोबो कंहिं ॿिए खे हरगिज़ न ॾींदासीं। आर्ट काउंसिल वारनि खे ॾियणु बिल्डिंग ॾियणु किथां जो कानून आहे। ही सिहत खाते जी मिल्कियत आहे, सिहत खाते जी मिल्कियत रहंदी। DC जेकबाबाद खे हिन बिल्डिंग खे ख़ाली कराए सिविल इस्पताल वारनि खे ॾियनि ऐं असां उन जी ग्रांट हुकूमत खां मंज़ूर कराए ॾींदासीं ऐं उन खे ग़रीब मरीज़नि लाइ बहितर बणाए उन खे फ़ाल बणाईंदासीं। वधीक चीफ सरदार मोहम्मद मियां सूमरो मैडम मलिया सूमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे आवाज़ सिंध न्यूज़ जे नुमाइंदे ब्यूरो चीफ वसीम इकबाल खे छा चयो, अचो त ॾिसूं हिन वीडियो रिपोर्ट में। खपे फर्स्ट क्लास बिल्डिंग ठहियल आहे, सभु कुझु A1 आहे। थोरो ख़र्चो खपे, रंग रोगन जी ज़रूरत आहे। इंशाल्लाह इन खे वरी वापसि मोहम्मद मियां साहब जी महिरबानी सां फ़ाल कंदासीं आहे। हिते आवाम अचे मुस्तफ़ीद थियनि। गवर्नमेंट कारवाई तो पोटी तो बेहतर कल्चर डिपार्टमेंट है प्राइवेट आईनी के जगह उनके इन सर यो ही घर आयो सर तो खाली खाली सीन में इंशाल्लाह सिस्टम बने तो मोटर राइट के हम अपने अगर गवर्नमेंट के पास फंड नहीं है, आप अपने जाति गवर्नमेंट के इदारे बेशक हो ना, मगर हॉस्पिटल तो हॉस्पिटल है ना। देखिए मैडम, ये आपको हॉस्पिटल चाहिए ना हमें। इस वक्त जो है ना कोई भी बिल्कुल करे ये चीज़ नहीं कर सकता। इंशाल्लाह ताला आप इलेक्शन हो जो भी आप नहीं, हम अवाम हैं, हम अवाम के तौर पे आए हैं। जेकबाबाद का ये जो है सिविल हॉस्पिटल है, ठीक है। आप चलाएं लें इसको, हम इसको आप हमें कल हवाले करें, हम इसको 15 दिन देखिए हम लेंगे नहीं, कोई पेपर वर्क नहीं, हॉस्पिटल ही रहेगा। आप रिनोवेट कराएं, बैठाएं, रख ले आए, मैं खाली करें फंड इंशाल्लाह वगैरह तो देखिए अब हमारी जिम्मेदारी है ना, आप लोग हटाएं, हम आपकी जिम्मेदारी। आप ले आए, मैं बैठा हूं, पैसे ले रहा हूं ना, सबके सामने ले रहा हूं। ठीक है, तो इसमें क्या है, हम तो आ गए हैं, सबके सामने ले रहा हूं ना जिम्मेदारी। बस सही है। ये जो टाउन हॉल जो बनता जमीन में घर तो खाली सर मारे स्कूल में आई जैसे प्रिंसिपल यादव में हो तो माने से जी भी आए। बाकी जेके प्राइवेट इनको इनन के मेहरबानी जो बिल्कुल सर टाउन हॉल वाली डिस्ट्रिक्ट ऑफ टाउन जमीन सर माने जो घर तो